अब्दुल खालिक ॾेथो पियो ॻाल्हायां। असांजी तक़रीबन ज़ैतून जे हिसाब सां घटि में घटि बि 30 साल थी विया आहिनि, 35 साल असांजी जेका हिन ज़ैतून जी पटाई बटाई हिसाब सां जेका सर्विस आहे। असल में हे जेको ज़ैतून जेको आहे हिन जी जून जी 10 तारीख़ खां वठी जेके असां हिन जी भरपनि जो हिसाब रखंदा आहियूं, जून जी 10 तारीख़ खां वठी हिन में भली पहिरीं भरप हूंदी आहे, असां उन में DAP बाण वग़ैरह इस्तेमालु न कंदा आहियूं, छो जो गर्माइश जी मौसम हूंदी आहे। अॻ में जेको आहे सो ओबर सोबर इहो हूंदो आहे। बाक़ी ॿी भरपनि में असां जेको आहे DAP बाण, बाक़ी हिन में जेको मायो बाण बि असां दिलि ते विझंदा आहियूं, DAP बाण घटि विझंदा आहियूं। ज़ैतून जेको आहे असल में हे जेको ज़ैतून जेको आहे मौसम जेका सियारे जे हिसाब सां हे जेको अमरूद आहे हे सर्दीअ जो आहे। सर्दी बि नॉर्मल घणी जेका थधि ज़ैतून जे हिसाब सां बि नुक़सानु आहे। हेल तक़रीबन इन करे सम्झो त 3 साल ज़ैतूननि जा ठेकेदार हुजनि या पंहिंजीअ वारा हुजनि खसारे में आहिनि। ख़ुशनसीब उहो हूंदो जे रुपए मां इन करे सम्झो त 100 मां 99% जेको आहे खसारे में आहे, हिकिड़ो हिसो। बाक़ी हिन वक़्तु रेट बि अहिड़ा ख़ासि हिन सीज़न में कोन हलिया आहिनि ज़ैतून जे हिसाब सां। असुल हे ज़ैतून जो जेको खाइण जो जेको मिठास हिन में जेको कुदरती हिसाब सां जेका हिकिड़ी गज़ियत जेका हिन में हूंदी आहे, मेन महीनो आहे डिसंबर जनवरी। तव्हां ॿुधो हूंदो ॿिया बि ॿियनि शहरनि जा फ्रूट असांजे लाड़काणे जे हिसाब सां जेके हिन महिल 1 नंबर पूरी वर्ल्ड में मशहूरु आहे, असांजो ज़ैतून आहे जेको आहे कोटिया जो सूफ़ आहे। अहिड़े हिसाब सां असांजे तणी तरजीह जेको आहे ज़ैतून खे ॾिनल आहे। बाक़ी हिन जे मिठास जे अचण जी खाइण जी मौसम सिर्फ़ु 2 महीना डिसंबर ऐं जनवरी। तक़रीबन जेका अॻे वण में फुटीअ में असां ॿुधंदा हुआसीं, तक़रीबन 3 साल थी विया आहिनि असां उहा माना हिन ज़ैतून में हिन साल तक़रीबन उहा बीमारी 3 साल 4 थी विया आहिनि। तक़रीबन दवाऊं स्प्रे जेके कयूं था ख़ात्मो थी विया हुनजो। रुपए मां 12 अञा सिस्टम हले थो। ज़ैतून में नुक़सानु न थियो आहे बिल्कुलु रुपए ते 5 रुपया खसारो आहे। असल में सावणी ज़ैतून खे हीअ भला विचड़े बि कोन थी। सियारे जे हिसाब सां जेको ज़ैतून आहे इहे हिकिड़ी 80 जूअ जेका अॻ में नवाब शाह साइड फुटीअ खे लॻंदी, हाणे उहा ज़ैतून में आई आहे। तक़रीबन इन करे सम्झो लाड़काणे इन सिटीअ जे हिसाब सां मां सम्झां त तक़रीबन 4-5 हज़ार एकड़ थी वेंदो ज़ैतून जे हिसाब सां। जी जी जी, अहिड़ो वाहिद टुकड़ो कोन हूंदो जेको इन बीमारीअ खां बचियल हुजे। नालो जलमराज आहे। असां बाग़ जो कमु कंदा आहियूं ज़ैतूननि ते। मूंखे 40-50 साल थी विया मां ज़ैतून जो कमु कंदो आहियां। हाणे मां क्रेडिट भरींदो आहियां, क्रेडिट बि भरींदा आहियूं, ठोकाई बि कंदा आहियूं। कमु भलो आहे, सारे जो कमु आहे ज़ैतूननि जो। मज़दूरी सां असांजो 20,000 रुपया महीनो आहे। 100 रुपया रोज़ ॾींदा आहिनि चांहि जो। गंज महाराज शीअं गुज़ारो थी 20,000 महीनो आहे। डेली घणियूं पेटियूं भरींदा आहियो? साईं हाणे था भरियूं 30-40 न त 100 बि भरींदा आहियूं। 100 बि भरींदा आहियूं, 150 बि भरींदा आहियूं फुल सीज़न में। हाणे त घंटा पछाड़ी आहे, हाणे 40-50 30 40-50 30 भरियूं था अञा ताईं। अञा ताईं भरींदा आहियूं। ज़ैतून साईं घटि सीज़न घटि वई हिन साल साईं। हा ज़ैतून घटि वई, सीज़न घटि वई। हा हिन साल मज़ो न हो जी, को चकर हो भाण जो या पाणीअ जो। ज़ैतून घटि सीज़न ॾिनी हिन साल, मज़ो न हो। वरी अलाह मालिक आहे। असांजा काफ़ी ज़ैतूननि जा बाग़ आहिनि जेके मौसमियात जे करे ॾींहों ॾींहुं पोइते थींदा था वञनि। हिते क्लाइमेट चेंज जे करे तमामु बाग़ असांजा पोइते रहिजी आहिनि ऐं असांजो ज़ैतून बि उहो मज़े सां नथो थिए। सो असां गवर्नमेंट खे इहा अपील था कयूं त बाग़नि लाइ अहिड़ो को उपाउ ॾियनि या अहिड़ो को तरजीह सां हिनखे असांखे ठाहे ॾियनि जंहिंजे करे असां इहो पंहिंजो फ्रूट जो सिलसिलो जारी रखूं। छो त असांजे लाड़काणे जो ज़ैतून पूरे पाकिस्तान में न बल्कि पूरी दुनिया में पहिरें नंबर ते सॼो वञे थो ऐं उनखे मिठे जे करे इहे मशहूरु बि आहे ऐं तमामु पहिरों नंबर ज़ैतून लाड़काणे जो। बिल्कुलु इहे लाड़काणे में हे असांजे 1-2 जरेब खां पोइ सोसाइटी थियल आहे बिल्कुलु। सो आवाम इहो नथी ॾिसे त इन जे करे इहे वण कटाइण जे करे न कि असांखे ज़ैतूननि में नुक़सानु पवंदो बल्कि असांजे पूरे क्लाइमेट ते नुक़सानु पवंदो ऐं बल्कि आवाम ॿी आवाम उन मां मुतासिर थींदी जंहिंमां गर्मियूं तमामु घणियूं थी वेंदियूं ऐं सियारा तमामु घटि थी वेंदा। सो इहो आवाम खे बि गुज़ारिश आहे त उहो एहतियात कनि, वणनि खे कटनि न बल्कि उन्हनि खे घणो पोखींदा वञनि ऐं वणनि खे तरजीह ॾियनि। सो आवाम इहो पाण ॾिसे ऐं इन में बहितरी आणण जी कोशिशि करे।